जी जिते हलंदड़ जेका बरसाति आहे 2 ॾींहंनि वारी उन बरसाति पूरी सिंध में नुक़सानु रसायो हुते थरपारकर जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां जेका थरपारकर जी सिराण कॉलोनी में। तव्हां ॾिसंदो हीअ जेका कॉलोनी आहे हितां खां इंतिज़ामिया हिन में जेको पाणी कढण में बिल्कुलु नाकाम वई आहे। हीअ जेका कॉलोनी आहे पाणी मां भरी पई आहे। हीअ जेके माण्हू जेके हिते रहण वारा आहिनि उहे तमामु घणा परेशान आहिनि। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असांजी जेका खाद खुराक जूं जेके शयूं आहिनि उहे ख़तमु थी वियूं आहिनि। तो का ॻाल्हि कोन्हे, असांजो माल ॿुॾी विया, माण्हू ॿुॾी विया, टपड़ ॿुॾी विया। असांजो केरु माण्हू कोन आयो आहे बाबा। हुनखे आउं घर नमाज़ पढ़ी पिया, मस्जिद में पाणी हेतिरा बीठा आहियूं, पीरियर माण्हू किथे नमाज़ पढ़ूं वञूं कोन्हे थी। लेकिन हाणे कोशिशि जेको सभु ख़तमु थी वियो आहे, जेको सभु ॿुॾी वियो टपड़ वपड़। हाणे जेको अॼु पर भई पाणी कढंदासीं। जी ही इलाइक़े वासी आहिनि, हिननि जी तव्हां ॻाल्हि ॿोल कई। हीअ जेका सिराण कॉलोनी आहे वॾी आबादी में हिते मुस्लिम ऐं हिंदू कम्यूनिटी जेका रहे थी। जॾहिं बरसाति में ॿुॾण जे करे ही बरसाति जो जेको पाणी हिन में जमायत थी वियो ऐं हितां जा जेके माण्हू रहवासी आहिनि उहे कॉलोनी ख़ाली करे भिटनि तरफ़ विया आहिनि। हिननि जो इहो ई मुतालबो त इंतिज़ामिया जल्द अज़ जल्द हीअ जेका कॉलोनी आहे या इन मां जेको पाणी ख़ारिज कराए ऐं हीअ जेके इबादतगाहूं आहिनि ऐं घर आहिनि पाणी मां हिन वक़्तु भरियल आहिनि। हीअ जेके मुतासिर आहिनि तमामु घणा परेशान आहिनि। जी।